दोई भली न पियो, पर मूंखे रधे खाराइणो पवंदव। मां रधे खाराईंदसि, उहो बि तोखे? तॾहिं इहो कमु वरी केरु कंदो? ॾिसोसि, चवे छा थी, रधींदसि वरी मां? हा, रधिणो त तव्हांखे पवंदो, छो त रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में आहे। त छा खट ते वियारे खाराईंदीसें? खट ते न, पर पलंग ते, छाकाणि खट त तव्हांजे घर में आहे ई कान। भई मां त फाथसि, इहा कहिड़ी अचा खणी गले विधमि? अचा त मूं कई, जो तव्हांजे इश्तिहार ते एतबार कयमि। ॾिसो, मां फज़ीलत वारी आहियां, साफ़ सुथरी आहियां, थोड़ ॻाल्हाई आहियां, आकाई थी ऐं बुढ़ाई थी आहियां, यानी सभु खूबियूं आहिनि मूं में। तंहिं करे रधो खाधो कपिड़ो ऐं रहण सभु मुफ़्त में मिलण जी पूरी हक़दार आहियां मां।